सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। साई विस्पत जो शुभ मौको जेको प्यार भरो अवसर असांखे उन सच्चे साईं जे रहमत पाए करे सदाई साओ सताबो ऐं सुखनि भरियो आशीर्वाद ॾेई रहियो आहे। सो अहिड़े पावन पर्व ते पर सभु उन सच्चे साईं जी रहमत पाए रहिया आहियूं। ऐसा सब इंसान हमेशा पंहिंजे जीवन खे सुखनि भरियो ॾिसणु चाहींदा। कुदरत असां सभिनी खे अहिड़ो त बणायो आहे जो असां सभु सुख चाहींदा आहियूं। असां मुंहिंजा को बि दुख न चाहींदो आहे। असां सभु इज़त शान मान चाहींदा आहियूं। असां मुंहिंजा कोई बि रुसवाई त परे पर थोड़ी गिला बि न ॿुधणु चाहींदो आहे। असां सभु इंसान सदाई प्यार ऐं मोहबत चाहींदा आहियूं। असां वञो कोई बि थोड़ी नफ़रत न चाहींदो आहे। इन करे असां पंहिंजो घर वसाईंदा आहियूं, पंहिंजो घर बणाईंदा आहियूं ऐं घर जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे बणाए, पंहिंजी ज़िंदगी खे बणाए। घर हक़ीक़त में असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो आकाश हूंदो आहे जेको असांखे सम्झाईंदो आहे त हक़ीक़त में असांजी चाहत छा आहे, असां चाहियूं छा था। इन करे असां पंहिंजे घर में जेतिरा बि मेंबर रहंदा आहियूं, भाती रहंदा आहियूं, सभु प्यार ऐं प्रेम चाहींदा आहियूं। जेकॾहिं असां वञा हर हिकु ख़ुशी सां बहकंदो आहे त पूरो घर बहकंदो आहे। पर जेकॾहिं कंहिं हिकु इंसान जी ग़लति राह त परे पर कंहिंजो थोड़ो अंदाज़ या मूड सही न हूंदो आहे तॾहिं बि सॼो घर पंहिंजो पाण खे अपसेट महसूस कंदो आहे। हिकु माण्हू जो थोड़ो रुख ऐं अंदाज़ घर में चङो न हुजे त सभु पंहिंजो पाण खे ईअं लॻंदो आहे ॼण सभु जो अंदरि हले थो, सभु जे अंदरि में तिरंगो उथनि थियो, लहरूं उथनि थियूं। असां पंहिंजे घर में कंहिं हिकु मेंबर जो बि मूड ऑफ ॾिसी न सघंदा आहियूं, कंहिं हिकु माण्हू जो बि ग़लति रंग या राह उहो ॾिसी न सघंदा आहियूं। ऐं इहा चीज़ असांखे सम्झाईंदी आहे त असां सभु हिक ॿिए सां केतिरो प्यार कंदा आहियूं, असां सभु हिक ॿिए खे केतिरो चाहींदा आहियूं। जंहिंजो असां थोड़ो मूड ई बर्दाश्त न करे सघूं त उनजो दुख कीअं बर्दाश्त करे सघंदासीं, मुंहिंजी तकलीफ़ कीअं बर्दाश्त करे सघंदासीं। तंहिंजे करे असां चाहींदा आहियूं त असांजो घर सदाई बहकंदो रहे, ख़ुश ऐं ख़ुशहाल रहे। ऐं जो घर ख़ुश ऐं ख़ुशहाल वो रहंदो तॾहिं आहे जॾहिं असां सभु हिक ॿिए खे सम्झण जी कोशिश कंदा आहियूं। असां सभु ॿिए जी अहमियत खे ॾिसंदा आहियूं। आमतौर असां इंसान जेके बि आहियूं
असां थोड़ी ग़लती उते कंदा आहियूं जॾहिं पंहिंजो पाण खे ॾिसणु शुरू कंदा आहियूं। पर जेकर असां थोरो ॿिए खे ॾिसणु शुरू कयूं त पोइ असांजो जीवन बहकणु शुरू थी वेंदो।